अस्सलाम वालेकुम नाज़रीन, विंड न्यूज़ में भली कार ख़बरुनि जो सिलसिलो जारी कंदे ख़बर शामिल कयूं पिया। सॻियूं खां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद अली मंगणी जो। फॉरेस्ट डिपार्टमेंट जे समें मुलाज़िमनि जी गॾिजाणी हैदराबाद बजट ऑफिस में चेयरमैन आपका फॉरेस्ट सिंध विंग जे चेयरमैन राज़िक ॾिनो भागत जी अॻवाणीअ में थी गुज़रियो, जंहिंमें समें सिंध जा समें मुलाज़िम शिरकत कई ऐं चेयरमैन आपका फॉरेस्ट सिंध राज़िक ॾिनो भागत खे पिंडाल में अचण ते गुलनि सां बरखा करे संदसि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते आल पाकिस्तान क्लार्क्स एसोसिएशन जो सीनियर वाइस प्रेसिडेंट पिणु चूंडियो वियो। आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जे चूंडियल उहिदेदारनि पारां हलफ़ पिणु खंयो वियो। फॉरेस्ट ऑफिस राज़िक ॾिनो भागत साहब आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जो सीनियर वाइस प्रेसिडेंट चूंडण ते समें क्लार्कनि संदसि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं पिणु ॾिनियूं। हुन मौक़े ते फॉरेस्ट जे मुलाज़िमनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे फॉरेस्ट डिपार्टमेंट में राज़िक ॾिनो भागत साहब असांजे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे सूंहं आहे, जंहिं हमेशह पंहिंजे फॉरेस्ट डिपार्टमेंट सां सचो आहे ऐं फॉरेस्ट जे मुलाज़िमनि जे हक़नि जा जाखोड़ींदड़ ऑफिसर आहे। पंहिंजे खाते सां सचाई ऐं ईमानदारीअ सां निभायो आहे ऐं पंहिंजे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे ऐं मुलाज़िमनि जी भलाई ऐं बहितरीअ जा खोड़ींदड़ आहे। असां संदसि जे सचाई ऐं ईमानदारीअ खे सलाम पेश करे रहिया आहियूं। हिन वक़्त जूं अहम ख़बरूं हुयूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विंड न्यूज़ एच।